नाज़रीन, अवामी न्यूज़ पारां अवां खे कंहिं ब्रेकिंग न्यूज़ ॾींदा हलूं त मुल्क अंदरि 24 कलाकनि दौरान वधीक 11 कोरोना जा मुतासिर, फौतुनि जो तादाद 107 थी वियो आहे। 44 कोरोना वायरस जे मरीज़नि जी हालत ॻणती जोगी 272 नवां केस साम्हूं अची विया आहिनि। मुतासिरनि जो तादाद 5996 थी वियो आहे। 1425 मरीज़ सिहतयाब थी घर पहुची विया आहिनि। सिंध में फौतुनि जो तादाद 36 थी वियो आहे। मुतासिरनि जो अंग 1518। पंजाब में 28 मुतासिर, फौत थींदड़नि जो तादाद 2945 थी वियो। बलूचिस्तान में 2 फौत, 240 मुतासिर। KPK में फौतुनि जो तादाद 38 थी वियो। मुतासिरनि जो अंग 865 थी वियो आहे। गिलगित बल्तिस्तान में 3 शहरी फौत, 234 मुतासिर शामिल आहिनि। इस्लामाबाद में 1 फौत ऐं 140 मुतासिर शामिल आहिनि। नाज़रीन, अवामी न्यूज़ पारां अवां खे कंहिं ब्रेकिंग न्यूज़ ॾींदा हलूं त मुल्क अंदरि 24 कलाकनि दौरान वधीक 11 कोरोना जा मुतासिर, फौतुनि जो तादाद 107 थी वियो आहे। 44 कोरोना वायरस जे मरीज़नि जी हालत ॻणती जोगी 272 नवां केस साम्हूं अची विया आहिनि। मुतासिरनि जो तादाद 5996 थी वियो आहे। 1425 मरीज़ सिहतयाब थी घर पहुची विया आहिनि। सिंध में फौतुनि जो तादाद 36 थी वियो आहे। मुतासिरनि जो अंग 1518। पंजाब में 28 मुतासिर, फौत थींदड़नि जो तादाद 2945 थी वियो। बलूचिस्तान में 2 फौत, 240 मुतासिर। KPK में फौतुनि जो तादाद 38 थी वियो। मुतासिरनि जो अंग 865 थी वियो आहे। गिलगित बल्तिस्तान में 3 शहरी फौत, 234 मुतासिर शामिल आहिनि। इस्लामाबाद में 1 फौत ऐं 140 मुतासिर शामिल आहिनि।